बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु के वीडियो में मां तव्हांखे IBA कराची में टैलेंट एंड प्रोग्राम में फॉर्म फिल करणु सेखारींदुसि। दोस्तों, सभ खां पहिरियां पाण हीअ एड्रेस कंहिं बि वेब ब्राउज़र में लिखंदासीं। इहा एड्रेस तव्हांखे वीडियो जे डिस्क्रिप्शन में मिलंदी। दोस्तों, उन खां पोइ पाण हिते क्लिक कंदासीं नेशनल टैलेंट एंड प्रोग्राम 2021 ते। उन खां पोइ पाण रजिस्टर ते क्लिक कंदासीं छो असां अकाउंट अॻु में ठहियलु न आहे। उन खां पोइ पाण हिते अकाउंट क्रिएट कंदासीं। हिते नालो ॾियणो आहे पाण खे। उन खां पोइ पाण खे हिते लास्ट नेम ॾियणो आहे। लास्ट नेम तव्हां पंहिंजी कास्ट वग़ैरह लिखी सघो था। उन खां पोइ तव्हांखे हिते मोबाइल नंबर ॾियणो आहे। दोस्तों, मोबाइल नंबर ॾियण खां पोइ ईमेल एड्रेस तव्हां ॾेई सघो था। जेकर तव्हांजी आहे त, जेकर न आहे त तव्हां न बि ॾियो, का ज़रूरी न आहे, ऑप्शनल आहे। उन खां पोइ टेस्ट जो सेंटर तव्हां सेलेक्ट करिणो आहे त तव्हां टेस्ट किथे ॾींदव, कहिड़े शहर में ॾींदव। इस्लामाबाद आहे, कराची आहे, सिंध जो सिर्फ़ु कराची शहर ई आहे। उन खां पोइ पाण सबमिट ते क्लिक कंदासीं। सबमिट ते क्लिक करण खां पोइ ये असांजे ऑप्शन आयो आहे त हिते क्लिक कयो फॉर्म फिल करण लाइ। पाण पोइ हिते क्लिक कंदासीं लॉगिन करण लाइ। लॉगिन करण लाइ पाण खे हिते ईमेल एड्रेस मोबाइल नंबर ॾियणो पवंदो। जेको पाण मोबाइल नंबर ॾेई आयासीं उहो हिते मोबाइल नंबर ॾींदासीं। उन खां पोइ पाण हिते पासवर्ड एंटर कंदासीं। हीउ पासवर्ड जेको आहे असांजे मैसेज में ईंदो। उन खां पाण लॉगिन ते क्लिक कंदासीं। लॉगिन ते क्लिक करण सां तव्हां साम्हूं स्क्रीन खुली आई आहे। सभ खां पहिरियां हिते पाण खे फ़ोटो अपलोड करिणो आहे। तव्हां पंहिंजो को बि रीसेंट फ़ोटो हिते अपलोड कंदव। फ़ोटो अपलोड करण खां पोइ तव्हांखे अपडेट टेस्ट सेंटर जेके अपडेट करणु चाहियो, चेंज करणु चाहियो, हिते तव्हां करे सघो था। उन खां पोइ चेंज न थींदो। उन खां पोइ अॻिते तव्हांखे पंहिंजे फादर जो नालो ॾियणो आहे। हिते जेंडर तव्हां सिलेक्ट करिणो आहे पंहिंजो। जेंडर खां पोइ तव्हांखे हिते पंहिंजी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करणी आहे। तव्हांजी डेट ऑफ बर्थ छा आहे, हिते साल ॾियणो आहे। तंहिंखां पोइ हिते जंहिं बि फील्ड में स्टार जो निशान हुजे उहो लाज़मी फिल करिणो आहे। प्लेस ऑफ बर्थ, मिसाल तव्हां पंहिंजे ॻोठ वग़ैरह जो नालो लिखंदव जिते तव्हां ॼावा आहियो। एप्लीकेंट CNRC जेकर तव्हां CNRC ठहियलु आहे लिखिणो आहे त न आहे लिखिणो एप्लीकेंट। अल्टरनेटिव मोबाइल नंबर, तव्हां को ॿियो मोबाइल नंबर पंहिंजो हिते एंटर कंदव। जंहिंखां पोइ तव्हांखे पंहिंजो रीजन सिलेक्ट करिणो आहे। सिंध जा आहियो त सिंध खे। उन खां पोइ डिस्ट्रिक्ट पहिरियों तव्हां सिलेक्ट करिणो आहे, तव्हां सिंध जे कहिड़े ज़िले खां आहियो। हिन खां पोइ तव्हांखे पंहिंजी रेजिडेंटल एड्रेस लिखणी आहे त तव्हां पंहिंजी लास्ट जेका एड्रेस आहे उहा तव्हांखे हिते एंटर करणी आहे। इन खां पोइ सिटी पंहिंजी हिते लिखणी आहे ऐं हिते पंहिंजो तव्हांजो ज़िलो लिखिणो आहे ऐं हिते पंहिंजो सूबो लिखिणो आहे तव्हांखे। उन खां पोइ सेव एंड नेक्स्ट ते कंदव। हाणे असां सेक्शन B में पहुची चुका आहियूं। सेक्शन B में नेम ऑफ कॉलेज, तव्हां हिन वक़्तु मैट्रिक जंहिं कॉलेज मां कई आहे या स्कूल मां उन जो नालो लिखंदव। उन खां पोइ बोर्ड जो नालो सिलेक्ट कंदव। तव्हां जंहिं बोर्ड मां मैट्रिक कई आहे त उहो बोर्ड सिलेक्ट कंदव। बोर्ड खां पोइ पंहिंजो हिते तव्हां सीट नंबर लिखंदव ऐं हिते तव्हां
मार्क्स तव्हां जेके ऑप्टेन कयो आहिनि उहे तव्हांखे हिते मार्क्स ऑप्टेन लिखणो आहिनि। हिते तव्हांखे पंहिंजो ग्रेड लिखणो आहे, तव्हां जेको ग्रेड खयो आहे। हिते तव्हांखे टोटल मार्क्स एंटर करणियूं आहिनि त तव्हां टोटल मार्क्स जेके हुयूं उहे मैट्रिक में घणियूं हुयूं। उनखां पोइ तव्हांजी परसेंटेज जेका ऑटोमेटिकली अची वेंदी। जॾहिं तव्हांजी परसेंटेज जेका 70 खां बिलो न हुअणु घुरिजे। पासिंग ईयर आहे जेको हिते तव्हां एंटर करिणो आहे, तव्हां पास मैट्रिक कहिड़े साल में कई आहे। जंहिंखां पोइ तव्हां हिते ग्रुप लिखंदव त तव्हां कहिड़े ग्रुप में मैट्रिक कई आहे। हिन खां पोइ पास्ट इन हिते एनुअल एग्ज़ाम में या सप्लीमेंट्री पास कई आहे त उहा हिते सिलेक्ट करणी आहे। इन खां पोइ मीडियम तव्हां कहिड़ी मीडियम में पढ़िया आहियो, इंग्लिश उर्दू या कंहिं ॿी लैंग्वेज में मीडियम में, त उहो हिते लिखंदव। उनखां पोइ इंटर जेको रिज़ल्ट न आयो आहे नॉट एप्लीकेबल ते क्लिक कंदव त हीउ तव्हां सॼो ब्लैक थी वेंदो। इन खां पोइ रिसीव एनी स्कॉलरशिप प्रीवियसली तव्हां हिन खां अॻु स्कॉलरशिप वरिती आहे त येस, न वरिती आहे त नो कंदव। जंहिंखां पोइ सेव एंड नेक्स्ट ते क्लिक कंदासीं त पाण सेक्शन सी जी तरफ़ मूव थी वेंदासीं। हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो तव्हां दोस्तो, सेक्शन सी जी तरफ़ पाण अची विया आहियूं। सेक्शन सी में तव्हांखे फादर गार्डियन जो नालो ॾियणो आहे, फैमिली पंहिंजी इंफॉर्मेशन ॾियणी आहे। उनखां पोइ पंहिंजी तव्हां मदर जो नालो हिते एंटर करिणो आहे। जंहिंखां पोइ हिते तव्हांजो फादर स्टेटस लिखिणो आहे, अलाइव आहे या डिज़ीज़ आहे। अलाइव माना ज़िंदा आहे या डिज़ीज़ मां मरी गुज़ारे चुको आहे। उनखां पोइ मदर स्टेटस तव्हांखे हिते लिखिणो आहे, तव्हांजी मदर जेका हुआ ज़िंदा आहे या गुज़ारे चुकी आहे। इन खां पोइ फादर एजुकेशन लेवल तव्हांजो फादर जेको आहे केतिरी तालीम याफ़्ता आहे उहो तव्हांखे हिते लिखिणो आहे। 10 दर्जा पढ़ियल आहे या मैट्रिक आहे, इंटर पास आहे त उहो हिते पाण लिखंदासीं मैट्रिक। इन खां पोइ मदर एजुकेशन लेवल लिखंदव त मदर तव्हां जेका उहा केतिरी पढ़ियल आहे। दोस्तो उनखां पोइ तव्हांखे फादर गार्डियन मोबाइल नंबर एंटर करिणो आहे हिते। मदर मोबाइल नंबर जेको आहे लाज़मी न आहे, जेके तव्हां एंटर कयो त करे सघो था। उनखां पोइ तव्हां पंहिंजे फादर जो NIC नंबर ते एंटर करिणो आहे। उनखां पोइ लाज़मी जेको आहे सो आहे फादर गार्डियन डोमिसाइल डिस्ट्रिक्ट, त तव्हांजे फादर जेको गार्डियन आहे कहिड़े डोमिसाइल डिस्ट्रिक्ट में रहियो आहे, डिस्ट्रिक्ट नालो लिखंदव। फादर गार्डियन ऑक्यूपेशन पंहिंजे पीउ जो धंधो लिखंदव, तव्हांजो पीउ छा करे रहियो आहे, जॉब दर्स या छा आहे, उहो पंहिंजे पीउ जो तव्हां हिते धंधो लिखंदव। उनखां पोइ मदर ऑक्यूपेशन तव्हां पंहिंजी मदर जो ऑक्यूपेशन जेको आहे उहो सिलेक्ट कंदव, हाउस वाइफ आहे या वर्किंग आहे। जंहिंखां पोइ जेके लाज़मी शयूं आहिनि दोस्तो मां उहे तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो। हुन में नंबर ऑफ फैमिली मेंबर्स स्टेटिंग तव्हांजे फैमिली मेंबर में घणा फैमिली मेंबर हिन वक़्तु पढ़ी रहिया आहिनि। उनखां पोइ नंबर ऑफ फैमिली मेंबर्स अर्निंग तव्हांजा घणा फैमिली मेंबर जेके आहिनि हिन वक़्तु कमाए रहिया आहिनि। टोटल फैमिली मेंबर तव्हां टोटल फैमिली मेंबर जेके आहियो उहे घणा आहियो उहे हिते एंटर कंदव। इन खां पोइ सेव एंड नेक्स्ट ते क्लिक करिणो आहे। सेव एंड नेक्स्ट ते क्लिक करण सां पाण सेक्शन डी में पहुची चुका आहियूं। हिन वक़्तु इनकम एक्सपेंसिस जेके आहिनि उहे तव्हांखे हिते शो करणा आहिनि। टोटल फैमिली इनकम पर मंथ तव्हांजी फैमिली पर मंथ घणी इनकम आहे उहा तव्हांखे हिते लिखणी आहे। उनखां पोइ टोटल हाउस होल्ड एक्सपेंसिस पर मंथ तव्हांजे घर जा टोटल ख़र्च जेके आहिनि उहे घणा आहिनि उहे तव्हांखे हिते लिखणो आहे। जंहिंखां पोइ दोस्तो ओनरशिप स्टेटस ऑफ अकोमोडेशन तव्हांखे हिते लिखणी आहे। फैमिली ओन्ड या फैमिली शेयर्ड ओनरशिप या रेंटेड तव्हांजो होम जेको आहे घर वग़ैरह उहो कीअं आहे। ओनर फैमिली ओन्ड आहे, पंहिंजी फैमिली जो आहे त फैमिली लिखंदुसि। उनखां पोइ आर देयर एनी आउटस्टैंडिंग लोन्स, जेके तव्हां कोई लोन वग़ैरह खयो आहे त उहो हिते लिखंदव, जेके न आहे खयो त नो लिखंदुसि।
जंहिंखां पोइ हेठि वञी करे सेव एंड नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। सेव एंड नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ सेक्शन ई में पाण पहुची चुका आहियूं। सेक्शन ई में फील्ड ऑफ इंटरेस्टेड फॉर यूनिवर्सिटी एजुकेशन, तव्हां कहिड़ी फील्ड में यूनिवर्सिटी में इंट्रस्ट आहियो दाख़िला वठण लाइ, उहो हिते तव्हां सिलेक्ट कंदव। मां तव्हांखे कंप्यूटर साइंस थो सिलेक्ट कयां। उन खां पोइ अकेडमिक रेफरेंस, तव्हांखे हिते रेफरेंस ॾियणो आहे प्रिंसिपल जो, पंहिंजे स्कूल जो हुन जो नालो हिते लिखिणो आहे। उन खां पोइ टेलीफोन आहे हुनजी जेके तव्हां ॾियणु चाहियो, मोबाइल नंबर हुन ॾियणो आहे तव्हांखे हिते। मोबाइल नंबर ॾियण खां पोइ कॉलेज जो नालो तव्हांखे हिते एंटर करिणो आहे। उन खां पोइ प्रोफेशनल रेफरेंस तव्हांखे हिते ॾियणो आहे। तव्हांजी फैमिली खां सवाइ कोई ॿियो जेको ऑफिसर वग़ैरह को हुजे उनजो हिते नालो लिखंदव, उन सां रिलेशनशिप ॾींदव हिते, हुन हिते मोबाइल नंबर लिखंदव। दोस्तो इन खां पोइ पाण हिते हुनजी एड्रेस ॾींदासीं। एड्रेस ॾियण खां पोइ सेव एंड नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। सेव एंड नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ हिन पाण प्रीव्यू ते पहुची चुका आहियूं। तव्हां फॉर्म जो प्रीव्यू ॾिसंदव। सॼे फॉर्म जो प्रीव्यू ॾिसण खां पोइ सेव एंड नेक्स्ट ते क्लिक कंदव। उन खां पोइ सबमिट ते क्लिक कंदव। तव्हां फॉर्म जेको आहे सबमिट थी वेंदो।